साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मां आवां जो पंहिंजो अहमद मुगल। सिंध समेत पूरी दुनिया कोरोना वायरस जहिड़े वबा खे मुंहुं ॾेई रही आहे। पंहिंजे मासूम ॿारनि पंहिंजे बुज़ुर्गनि जो वधि में वधि ख़्यालु करियो। असां जेकॾहिं पंहिंजे भातियुनि अज़ीज़नि हिन मुल्क सां प्यारु करियूं था त असांखे पंहिंजे घर में रहणो पवंदो। अचो त वाइदो करियूं ग़ैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न निकिरंदासीं। हिन बीमारी खे शिकस्त ॾियण लाइ ज़रूरी आहे त असां हिमत ऐं हौसले सां कमु वठूं। वरी मुर्की मिली वठिबो, मिठा सभु ठीकु थी वेंदो। ॾुखी हर वेल गॾु रहबो, मिठा सभु ठीकु थी वेंदो। तव्हांजी महिरबानी।